अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 7 सितंबर ऐं हिन महिल टाइम थियो आहे मंझंदि जा 12। 7 सितंबर है, 12 बजे हैं दोपहर के। और अभी मैं कुछ काम कर रही हूँ, वो मैं आपके साथ आज शेयर कर रही हूँ कि मैं दिन भर में मैं क्या क्या करती रहती हूँ। तो सबसे पहले तो ये जमा की हुई मलाई मैंने यहाँ पे घी बनाने के लिए रख दी है। मलायूं हमेशा मां जेके जमा कंदी आहियां फ्रीज़र में, ठीक है। फ्रीज़र में मैं जमा करती हूँ क्योंकि फ्रिज में रखने से ज़्यादा दिनों में, हफ्तों में वो ख़राब भी हो सकती है। फ्रीज़र में वो कभी भी ख़राब नहीं होगी। बस हिते घी तो ठहे ऐं उन खां सवाइ मंझंदि जो मां पचाईंदमि ग्वार ऐं पटाटनि जी भाॼी। ग्वार मुंहिंजी फ्रीज़ थियल आहे तो मां उनखे कढी रखियो आहे त डीफ्रॉस्ट थे। ग्वार को हमेशा हम जब भी लेते हैं तो काट के और बॉईल करके फ्रीज़ कर लेते हैं, फिर हमें जब ज़रूरत होती है हम पकाते हैं। तो आज मैं ये इसकी रेसिपी अलग से शेयर करूँगी। तो मैं ग्वार और आलू की सब्ज़ी बना रही हूँ। यहाँ पे मैंने अपनी छलनी और देगची रखी हुई है ताकि जैसे ही मेरा घी जो है वो रेडी हो जाएगा तो मैं इसको छान लूँगी। हिते आहे असांजो ही पानी जो देगड़ो, हम फिल्टर भी करते हैं पानी, वो अलग यूज़ करते हैं और बॉईल भी करते हैं ताकि ये कभी हमारे पास कमी ना हो। केक का सांचा यहाँ रखा हुआ है, कल मेरी बेटी ने बहुत ज़बरदस्त केक बनाया था, वो भी मैं आपको दिखाती हूँ। यहाँ पे दूध बॉईल करके रखा है, ये आज का दूध है। हम 1 लीटर दूध जो है वो रोज़ लेते हैं, ठीक है। तो ही अॼु वारो खीर आहे ऐं ही जेके 2 ॾींहंनि जो बचियल खीर आहे, जो बचा हुआ होता है 1-2 दिन का, उसको भी हम फिर बॉईल करते हैं अलग अलग और फिर एक बर्तन में रख लेते हैं। इससे हम या तो दही बनाएंगे या कोई स्वीट डिश बनाएंगे। यहाँ पर 1 आलू और टमाटर मैंने निकाल के रखा है जो कि मुझे सब्जी में डालना है। हिते आहे ही केक आहे मसाला, ही एप्पल जैम जो केक ठाहियो है, एप्पल जैम भी पाण ठाई, उन खां पोइ केक ठाई। मेरी बेटी को बेकिंग करने का बहुत शौक़ है। हम उसको बहुत कहते हैं कि तुम अपना चैनल बना लो, लेकिन वो अब उसके पेजेस बने हुए हैं, सुरहान्स रेसिपी और सुरहान्स किचन, उनजा पेजेस ठहियल आहिनि, सुरहान्स रेसिपी ऐं सुरहान्स किचन। सो हाणे जेसि ताईं ही मुंहिंजो घी हिते तयारु थींदो, हल्की बाहि ते रखियल आहे ऐं मुंहिंजी ग्वार डीफ्रॉस्ट थींदी, तेसि ताईं मूंखे कुझु ॿाहिरि पंहिंजे प्लांट्स वटि कमु करिणो आहे त उहो कयां थी। सो ॿाहिरि हलंदासीं हाणे ऐं ॾिसंदासीं त उते प्लांट्स में जेको आहे मूंखे छा छा कमु करिणो आहे। अच्छा, हिते ॿाहिरि ॾाढी हवा आहे, शायदि मुंहिंजो आवाज़ु तव्हांखे क्लियर न ॿुधण में अचे। हीअ जेको स्पेस आहे, मां पंहिंजे पहिरें व्लॉग में हिते कपिड़ा सुकणा विधा स्टैंड रखी करे, त मुंहिंजे व्यूअर्स मां ई कंहिं चयो त असांखे इहा जाइ बि ॾेखारियो। हालांकि हिन जूं इलाही सारियूं वीडियोज़ मौजूदु आहिनि, पर काई ॻाल्हि न आहे, मां पोइ बि तव्हां सां शेयर कयां थी। हिते हेठि त मोटर लॻल आहे, मुंहिंजो वाटरिंग कैन पियो आहे। हीअ हिते मनी प्लांट आहे ऐं हीअ जेको हैंगिंग आहे प्लांटर, इहो मां सेखारियो बि आहे, हिनजी वीडियो बि मौजूदु आहे, पर उहे वीडियोज़ मुंहिंजी कुझु ब्लर थी वयूं आहिनि। हीअ ॾिसो प्लास्टिक जी भॻल पुराणी ट्रे मां ठाहियो हो ऐं इहो बि मां जेके सिलाई कंदी आहियां कपिड़े जी बचियल पटियुनि मां मूं ही चोटियूं ठाहियूं, ॾोरियूं ठाहियूं ऐं उनखां पोइ मां हिननि खे हैंग कयो आहे। हीअ पुराणी ट्रे जीअं मूं तव्हांखे ॿुधायो, ऐं मुंहिंजो हीउ नंढिड़ो प्यारो प्लांट ऐं हीउ ॿियो प्लांट हिन में लॻो न आहे, कुझु ॿियो हणी वठंदसि। हिते आहिनि मुंहिंजा ही स्नैक प्लांट, मशरूम आहे, ही 2 मशरूम्स मुंहिंजी नुंहुं मुंहिंजे लाइ वठी आई गिफ्ट में ठिकर जा, मां उन्हनि खे पाण पेंट कयो आहे। ऐं हिते कुझु पेंटेड पत्थर भी तव्हांखे नज़र ईंदा, ये मुंहिंजा पेंट थियल आहिनि। हे 2 मुंहिंजा सिहड़, ये मैं लाड़काने में वठी आई हम। ये लाड़काने से मैंने लिए थे, तो बारिश में ये ख़राब हो गए, प्लास्टर ऑफ पेरिस के बने तो उसमें सुराख हो गए थे। इनको रिपेयर करके मैंने दोबारा पेंट कर लिया है, अब ये बिल्कुल नए लग रहे हैं। उसके अलावा यहाँ पे ये भी मैं बनाना सिखा चुकी हूँ, ठीक है। ही भी वीडियो मुझे चैनल पे अवेलेबल है, थोड़ी धुंधली आहे, ब्लर थियल आहे, पर आइडिया तव्हांखे अची वेंदो, छो त मां एतिरी एक्सपर्ट न आहियां, इन करे कुझु गड़बड़ थी वई मूंखां वीडियो ठाहिण में। ऐं ही भी जेके केजिस जो सेट मां वाइट कलर जो वरितो, पोइ हुननि खे मां पाण पेंट कयो। ऐं हिते भी जेको आहे ही मिरर मां पाण ठाहियो, यानी मिरर त गोल बाज़ार मां वठी आयमि ऐं उनखे काठियूं कटे चौधारी मां हयूं। ही बर्ड हाउस मुंहिंजा ठहियल आहिनि, इन्हनि जी वीडियो भी मौजूदु अथव। ऐं ही जेके आहिनि बिना हुनजे पॉट्स इन सुराख जे, हिन में ड्रेनेज होल कोन्हे, विदाउट ड्रेनेज होल ये हैं, तो इनको भी जो है कैसे यूज़ करेंगे वो भी वीडियो अवेलेबल है। ये मेरे 2 प्याले क्रैक हो गए, तो इनकी भी मैंने देखें, ये इसमें क्रैक नज़र भी आ रहा है, तो इनको मैंने प्लांट लगा दिया, फेंका नहीं, मैंने चीज़ें फेंकती नहीं हूँ। आउल जो है मुझे बहुत 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 पसंद है, और ये मेरी बहू छोटी, मैं उनको बहू तो नहीं कहती हूँ, बेटियाँ हैं मेरी, तो मेरे लिए लाई थी गिफ्ट में। ये देखें, ये एक जग में मैंने प्लास्टिक की बोतल में एक प्लांट लगाया हुआ है। ये मेरा फेवरेट सा जग है। यहाँ पे ये एक देख सकते हैं, ये वेलकम का एक साइन, ये बाज़ार से
मैं चीज़ें जो है वो लेती रहती हूँ। आउल की मेरे पास पूरी बारात है जिनको मैंने बड़े एहतमाम से बिठाया हुआ है। तो ये है सूरत हाल। और यहाँ पे मेरे टूल्स पड़े हुए हैं, ठीक है। हिते मुंहिंजा ही औज़ार पिया आहिनि। सो कुझु मूंखे गुॾ करणी आहे त मां उहा कयां थी। त ॿूटनि में कॾहिं बि जेको आहे न ईअं मिट्टी जो लेवल ॼमी न वञे। पौधे जो भी हैं उसमें कभी भी मिट्टी का लेवल जो है वो जमना नहीं चाहिए। ये रंग ॾाढो तो लहे भितियुनि तां जॾहिं खां बारिशूं इलाही थियूं आहिनि। तो पौधों की जड़ों को ऑक्सीजन पहुंचाने के लिए ये ज़रूरी है कि उसको आप हल्का हल्का सा गोडी करते रही। सो गुॾ करण जे लाइ ज़रूरी आहे। ऐं उन खां अलावा ॿियनि ॿूटनि ॾे बि हलूं था। हिननि जी मिट्टी जा जॾहिं तह ॼमी था वञनि न त पोइ हिननि जी स्किन जेका आहे जेके रूट्स उहे साह नथियूं खणी सघनि। त अहिड़ी तरह सां ही मुंहिंजा मुख़्तलिफ़ ॿूटा आहिनि जिन में मूंखे अॼु गुॾ करणी आहे, जिन में घणो लेयर ॼमियल आहे मथां। ठीक है, तो ये सारे काम मैं खुद करती हूँ, मुझे किसी माली की ज़रूरत नहीं पड़ती। और यहाँ पर ये मेरी बोगनवेलिया में सब में ये जम गए। मिट्टी जो जॾहिं मथां तह ॼमी वञे न पोइ उन ते मथां सेंवर अची वेंदो आहे। उसके ऊपर जो काई जम जाती है तो वो फिर उसमें जड़ें सांस नहीं लेती वो। तो मां इहो कमु करे वठंदसि हींअर सभिनी कुंडनि में, ख़ासि करे उन्हनि में जिनखे ज़रूरत आहे। ठीक है, और कुछ मेरे पौधे जो हैं वो ज़मीन में भी लगे हुए हैं और फिर कंटिन्यू पानी डालने से इसमें गढ़ा सा भी पड़ जाता है, तो उसको भी भरना ज़रूरी है। ठीक है ना। यूँ कयूं था। उन खां पोइ अचूं था हेठि। ये मुझे ॾाढ़ूं जो आहे प्लांट, यहाँ पे कुछ और पौधे भी थे, ये जल गए क्योंकि ऊपर से बारिश का पानी बहुत गिर रहा था। इसमें मैं थोड़ी सी खाद भी डालूंगी सर्दियों में, लेकिन अभी नहीं। ठीक है, तो ये सॼा कम मां पाण कंदी रहंदी आहियां। ये ॾाढा ज़रूरी आहिनि पंहिंजे ॿूटनि सां। अगरि तव्हांखे मोहबत आहे, उन्हनि खे हेल्दी रखिणो आहे त इहो करिणो आहे। ऐं उन खां सवाइ हिते मां तव्हांखे थोरी डेकोरेशन ॾेखारियां। हीअ मूंखे पखी ॾाढा वणंदा आहिनि। ऐं हीअ भॻल कूंडी हिते पई आहे, इन मां हिकिड़ो शाहकार ठाहिण वारी आहियां। ये जो मैं बनाऊंगी इस टूटे हुए गमले में से, वो मैं आपको दिखाऊंगी। ये पहले मैं शेयर कर चुकी हूँ। ॿाहिरां मां ॿूटनि जी कटिंग कराई त उतां सुकल शाख मूं हिकिड़ी कढराए हिते रखी आहे। ऐं हेठि जेको मुंहिंजो मनी प्लांट वधे थो उनखे मां हिते मथे चाढ़ींदी वई आहियां। हिते हिकिड़ो बर्ड हाउस बि हयो आहे ऐं ॿई नंढड़ा नेस्ट हिते रखिया आहिनि। ऐं वलियूं जेके वॾियूं थींदी थियूं वञनि, मथे चढ़ंदी थियूं वञनि। त हाणे अॼु में मां सॼो इहो कमु करे वठंदमि इंशाअल्लाह। थकाईंदड़ कमु हूंदो आहे, पर जॾहिं मूंखे हिननि सां मोहबत आहे, मां ॾाढे प्यार सां कमु कंदी आहियां, त पोइ थक न थींदो आहे। ठीक है, नौकरी समझी करे अगर को माली हुजे तो मतां थकिजी पए। ही भी मुझे बूटो जो भजी पियो हो, तो उन भगल पार्ट के जो मां में वराए हणी छॾियो, तो उन ते हाणे फुटे थो। इहो कुछ कम मूंखे आहे त करिणो। ये मुंहिंजा रोज़मर्रा जा कम आहिनि। ऐं हीअ गुॾ त ख़ैर कॾहिं कॾहिं थींदी आहे, बाक़ी हिननि खे पाणी ॾियण जो कमु, हिननि जी सफ़ाई करण जो कमु इहो थींदो रहंदो आहे गॾु गॾु। कपिड़ा रखिया अथमि कुझु जेके मूंखे वेढ़े रखिणा आहिनि। ऐं हिननि में कुझु तमामु पुराणा आहिनि जिन खे मां जेको आहे कटे ऐं किचन जे लाइ इस्तेमालु कंदमि। कुछ तो इतने पुराने हैं, मैं ये आस्तीनें काट लेती हूँ हमेशा, और ये तो इस कदर गल चुका है कि पहनने में इसकी सारी आस्तीन ही फट गई। सो मूंखे काई शर्मिंदगी न आहे, मां ख़ुशि थी अहिड़ा कपिड़ा पाईंदी आहियां। पर हाणे हिननि जो टाइम ख़तमु थी वियो आहे, छो त ही पाइण में फाटनि था। सो किन खे मां कटे करे किचन जा कपिड़ा ठाहींदसि, बाक़ी जेके पाइणा आहिनि मूंखे उहे मां वेढ़े रखंदसि। हाणे गिहु मां हिते छाणण जे लाइ रखी छॾियो आहे ऐं ॿिनि बर्नियुनि जे मथां मां हीअ छाणी रखी आहे। ऐं हिनखे मां दॿाईंदी रहंदमि थोरी थोरी देरि खां पोइ, त हीअ जेको बि हिन में एक्स्ट्रा घी हूंदो उहो सॼो अची वेंदो। ऐं हिते मां ग्वार ऐं पटाटनि जी रेसिपी ठाहिण जे लाइ तयारी थी कयां। ऐं जॾहिं बि का शइ डीफ्रॉस्ट करण जे लाइ रखो फ्रीज़र मां कढी, त उनखे कंहिं थांव ते रखो। ठीक है, किसी बर्तन में रखना चाहिए, क्योंकि ये इसके बाहर से जो पानी निकलता है वो जो है फैल जाता है जहाँ भी आप रखते हैं, तो इसलिए बेहतर है किसी बर्तन में रखा करें। यही अदरक थूम मां जेका है फ्रीज़ करे चुकी हुई, ये मैंने पहले व्लॉग में शेयर किया था। तो इसको इस तरह से फिर मैं एक एक चम्मच जब मैं भर के निकाल लेती हूँ और बाद में इसको इस तरह तोड़ के रख लेती हूँ, फिर मुझे बहुत सहूलत हो जाती है। तो इहो मुंहिंजो तरीक़ो है अदरक थूम के फ्रीज़ करण जो। ऐं ही मुंहिंजे महीने खां मथे ही हली वेंदी तक़रीबन। अॼुकल्ह मौसम भी सुठी आहे, थोड़ी थधि थी वई आहे, गर्मी घटि आहे, त असां आराम सां शयुनि खे जेको आहे फ्रीज़ करे था सघूं। त इहो मुंहिंजो तरीक़ो हूंदो आहे हमेशह। ऐं जॾहिं बि का ईअं बि करे सघो था तव्हां त थूम खे अलॻि पीसे रखो ऐं अदरक खे अलॻि पीसे रखो। सो हाणे
जीअं जंहिं शइ जी ज़रूरत हुजे। जीअं असां दाल पचाईंदा आहियूं त उन में असां सिर्फ़ु थूम जी राई ॾींदा आहियूं। ठीक है, जब हम दाल बनाते हैं तो सिर्फ लहसुन का बघार देते हैं। ये हमारी सिंधी दाल होती है। तो आप ऐसा भी कर सकते हैं कि अदरक लहसुन को अलग अलग से आप पीस के रखें। तो अभी ये एक बॉक्स में तो नहीं आएगा, ये हिकिड़े दॿे में न ईंदो, इन लाइ मां हिनखे ॿिनि दॿनि में विझी रखंदमि। हाँ, हाणे जेको आहे मानी पचाई, लंच करे छॾियो। उन खां पोइ नमाज़ पढ़ी छॾी। वरी हिकिड़ी कॉल आई जंहिं ते मूंखे कोई 15-20 मिंट ॻाल्हाइणो हुयो। बस कॾहिं कॾहिं उहा कॉल ईंदी आहे, मां माण्हुनि खे टाइम बि ॾेई सघंदी आहियां। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, कोई कंहिंजो ॿुधण वारो बि हुजे। सो हाणे मां कंदमि रेस्ट, ऐं उन खां पोइ मां उथंदमि 3 पहिरीं जी नमाज़। असर की नमाज़ पे मैं उठूँगी, तब तक मैं या तो नींद आएगी तो सो जाऊँगी, नहीं आएगी तो कुछ देखती रहूँगी, कुछ पढ़ती रहूँगी। ठीक है, ये मां मैगज़ीन वठंदी आहियां, अमृता मैगज़ीन। इहो मां हिनजी जेका सब्सक्राइब करायो आहे सालियानो, त इहो ईंदो रहंदो आहे। एतिरा महीना न आयो, अॼु इलाही अरसे खां पोइ आयो आहे। त हाणे जेतिरी देरि मां रेस्ट कंदमि उन में मां जेको आहे थोरो हिनजी रीडिंग बि करे वठंदमि, पढ़ी बि वठंदमि कुझु न कुझु। सो हमेशह मां ईअं ई कंदी आहियां त जॾहिं मां रेस्ट कंदी आहियां त मां किताबु पढ़ंदी आहियां, या अॼुकल्ह जीअं फ़ोन आहे त फ़ोन ते मां कुझु न कुझु ॾिसी वठंदी आहियां। के सेव थियल आर्टिकल्स हूंदा आहिनि, के सेव थियल वीडियोज़ हूंदियूं आहिनि, त उहे बि मां इन रेस्ट वारे टाइम में ॾिसंदी आहियां, त जीअं हिकिड़े टाइम में मुंहिंजा 2 कम थी वञनि। सो हाणे इंशाअल्लाह थोड़ी देरि आराम करण खां पोइ वरी जॾहिं मां उथंदमि त उन खां पोइ मां अॻियां छा थी कयां त उहो मां तव्हां सां ज़रूरु शेयर कयां। हाणे घी मुंहिंजो बिल्कुलु छणी वियो आहे। घी जो है अच्छी तरह से इसमें से निकल चुका है। अब इसको मैं फेंक रही हूँ जो कुछ इसका बच गया है। अच्छा, इनके मैं हमेशा जो है थैली में भी जूस लींदी है। ये देखिए, ये बहुत चिकना होता है, इसको हमेशा आप किसी थैली में डाल के फेंका करें, क्योंकि अगर आप इसको ऐसे ही डाल देंगे तो ये बहुत जो है गंद फैलेगा। वो जो आपका कचरे का डब्बा है उसमें सारी चिकनाई आ जाएगी और फिर उसको साफ़ करना एक अजाब से कम नहीं होगा। ठीक है, तो गंद जो जेको दॿो आहे तव्हांजो, उन में सॼो सण बि अची वेंदो। इन करे हमेशह अहिड़े क़िस्म जी जेका बि शइ हूंदी आहे, या जीअं मां चिकन जेकॾहिं बॉइल कयां ऐं हॾियूं हुन जूं इलाही सारियूं निकिरंदियूं त मां उन्हनि खे चङी तरह सां ॻंढु ॾेई। हिन महिल थिया आहिनि 6:45 शाम जा, ऐं हीअ 2 मां 5 शर्ट पीस कढिया आहिनि जिन खे मां पाणी में भिॼाइणो आहे, मूंखे श्रिंक करिणो आहे। ऐं हीअ हिकिड़ो कढियो आहे, कट पीस मां वरितो हो मां, घर जे लाइ मां हिन मां कपिड़ा सिबंदमि, त हिन जी मूंखे कटिंग करे रखणी आहे। हीअ माप जो हिन सां गॾु वॻो आहे। सो हलूं था किचन में, त हीअ 2 जेके आहिनि कपिड़नि जा पीसिस मां किचन में भिॼाईंदसि। सो ऐं हिते मां पाणी जा प्याला भरे रखी वई आहियां, हिननि में मां भिॼायां थी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। छो त हीअ प्योर कॉटन आहे, हिनखे श्रिंक करणु जेको आहे ज़रूरी आहे। ऐं हीअ ॿाहिरि मां स्टैंड रखंदमि अङण में, उन ते मां हीअ सुकणा विझंदमि। सो उन खां पोइ कमु कंदासीं अञा कंटिन्यू। ठीकु आहे, हिनखे चङी तरह हमेशह भिॼाइण। ऐं इहो ॾिसिजो त अगरि को अहिड़ो कपिड़ो हुजे जंहिंजो रंग निकिरंदो हुजे त उन में तव्हां थोरो लूणु मिलाए छॾियो। ठीकु आहे, अगरि कलर कंहिंजो निकिरंदो हुजे कपिड़े जो त उन में तव्हां थोरो ईअं ई लूणु विझी छॾियो, त उन सां जेको आहे कुझु रंग ते सुठो असरु पवंदो, कुझु शायदि पोइ घटि फिटे। ऐं हिते थांव हीअ जेके धोई वई, 3:30-4 बजे असांजी माई कमु वारी वापसि ईंदी आहे, थांव धोई वई त उहे टॉल ते सुकणा पिया आहिनि। कॾहिं बि असां आला थांव अंदरि न कंदा आहियूं कैबिनेट्स में। सो उहो धोई हली वेंदी आहे, हिते पिया हूंदा आहिनि, सुकंदा आहिनि। उनखां पोइ धीअ हिननि खे अंदरि करे छॾींदी आहे, पंहिंजी पंहिंजी जाइनि ते रखंदी आहे। त टॉल मां हमेशह थांवनि जे लाइ हिकिड़ो वठी ईंदी आहियां। ऐं हीअ ॾिसो त हीअ कोई ख़राबु टॉल न आहे, हिन जो रंग ख़राबु आहे। त जेके डिफेक्टेड टॉल हूंदा आहिनि उहे सस्ता मिली वेंदा आहिनि। त हिन जो डिफेक्ट इहो हो त हिन जो रंग बिल्कुलु फिटल ऐं हिकिड़ो किनो हो, पर मूंखे त ज़ाहिर आहे थांवनि जे हेठां रखिणो आहे त कोई फ़र्क़ु नथो पए। तो हमेशा ये मैं डिफेक्टेड टॉवल्स जो है वो लेकर आती हूँ, सस्ते मिल जाते हैं बड़े साइज़ में। ये काफ़ी बड़ा सा टॉवल है, आप देख सकते हैं, ये डबल किया हुआ है। ठीकु आहे, त इहो असांजो तरीक़ो आहे। त आला थांव अंदरि न कंदा आहियूं, हिकु त उन सां स्मेल थींदी आहे, ॿियो ज़ाहिर आहे कैबिनेट्स जेके आहिनि काठ जा आहिनि उहे ख़राबु थी सघनि था। त हाणे इहो करण खां पोइ मां कंदमि राति जी मानी जी तयारी। राति जो मां पचाईंदमि दाल चांवर। सो दाल भिॼाए छॾी आहे, गिदाम बि भिॼाए छॾी आहे, ऐं मां थूम बि हिते कढी रखी आहे। हाणे चांवर मुंहिंजी धीअ साफ़ु कंदी, भिॼाए छॾींदी, त असांजो थींदो इहो डिनर। हाणे सांझीअ जी नमाज़ पढ़ण खां पोइ वरी मां वापसि आई आहियां बुर्ची खाने में। दाल मां थोरी देरि पहिरियों चाढ़े वई हुअमि, त उहा चङी तरह सां ॻरे थी, बॉइल थी थिए। हिते चांवर रखिया आहिनि,
हिन पासे सुराण पाणी बॉइल करे छॾियो, उहो देॻड़ो चढ़ियो पियो आहे। ऐं कपिड़ा जेके मां कढिया कटिंग करण जे लाइ जेको सूट कढियो उनखे मां न कटे सघियमि, छो त असांजी नमाज़ खां पहिरीं मां हिकिड़ी वीडियो अपलोड कई आहे जेका आहे प्लास्टिक बॉटल क्राफ्ट जे सिलसिले जी, त उहा तव्हां ज़रूरु ॾिसिजो। ऐं मूंखे इहो ज़रूरु ॿुधायो त छा अॼु जे हिन व्लॉग मां, अॼु जे मुंहिंजे हिन सॼे ॾींहं जे कमुकार मां, मुंहिंजी मसरूफ़ियत मां तव्हांखे कुझु सिखण लाइ मिलियो। छा हिन में अहिड़ी का ॻाल्हि हुई जे तव्हांखे हिन वीडियो खे पूरो ॾिसण ते मजबूर कयो हुजे? सो ज़रूरु मोट ॾिजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इनशाला वरी कंहिं ॿिए कम जी शइ सां मिलंदासीं। अलाह तव्हांखे सलामत रखे, पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे देश सां प्यारु कयो। इनशाला वरी मिलूं था।